ऐवान ज़राअत सिंध जे मरकज़ी सदर सैयद मीरा मोहम्मद शाह हैदराबाद में पंहिंजे जारी कयल प्रेस बयान में इरसा तरफ़ां सिंध में पाणी खोट ऐं पाणी फ़राहमी करण बाबति जारी कयल अंगनि अखरनि खे रद्द कंदे चयो आहे त इरसा इख़्तियारनि तरफ़ां टे रुखी पाणी विर्छ फार्मूले सां सिंध जे पाणी जे हिसे ते सरेआम राताह हणी रहियो आहे। हुन चयो त हिन वक़्तु 1991 पाणी ठाह मुताबिक़ सिंध खे गुडू बैराज ते 1,20,000 क्यूसेक पाणी मिलणु घुरिजे, पर इहो घटाए सिर्फ़ 51,000 क्यूसेक जारी कयो वियो आहे। हुन चयो त 91 पाणी ठाह तहत घुर करण ते इरसा वारा 2 वोटनि जे मुक़ाबले में 3 वोटनि सां सिंध खे हाराए सिंध जे हिसे जो पाणी खणी वञनि था। हुन चयो त इरसा वारनि 1991 पाणी मुआहदे जी पाण भञकड़ी कंदे CG लिंक कैनाल ऐं तौनसा पंजनंत कैनाल खोले छॾिया आहिनि। इहे लिंक कैनाल सूबनि खे हिसे जो पूरो पाणी मिलण ऐं डैम फुल हुजण जी सूरत में वहाए सघजनि था।